अॻियनि हिसनि में ॾिठोसीं शिवरात्रीअ जो राज़, शिव जो हक़ीक़ी स्वरूप, ज्योतिर्लिंगम जी निशानी ऐं सुप्रीम रूह जी सुञाणप। हाणे सफ़र अॻिते वधे थो, हिकु नई सोच ॾांहुं, हिकु नओं सवाल, छा शिव सिर्फ़ु हिकु धर्म जो आहे या सॼी दुनिया जो? भारत जे सरहदनि खां ॿाहिरि नेपाल जी ज़मीन ते हिकु ई नालो गूंजजे थो, शिव। मंदरनि में घंटियूं वॼनि थियूं ऐं दिलि में हिकु ई अहसासु जाॻे थो, ख़ामोशी, सकून ऐं ईमान। छा इहो सिर्फ़ु कंहिं हिकु मुल्क जो अक़ीदो आहे या कि आलमी सचाई जेका हर दिलि खे छुए थी? छो त जॾहिं सच वॾो हूंदो आहे त सरहदूं ख़तमु थी वेंदियूं आहिनि, नाला बदिलजी वेंदा आहिनि, पर अहसासु साॻियो रहंदो आहे, रोशनी, जोत, प्रकाश। शिव खे कंहिं ॿोलीअ में भोलेनाथ चयो वियो आहे, कंहिं हिन खे योगेश्वर चयो, कंहिं हिन खे महान देव चयो, पर हिन नाले जे पुठियां हिकु ई इशारो आहे, सुप्रीम सकून, सुप्रीम सच। हाणे सुवालु उभिरे थो, जेकॾहिं शिव रुॻो हिकु मज़हब ताईं महदूद न आहे, त पोइ इहो सच केतिरो वसी आहे या ॿिया धर्म उनखे कीअं ॾिसनि था? ईंदड़ सफ़र में असां क़दम रखंदासीं मुख़्तलिफ़ अक़ीदनि जे दुनिया में, जिते हर दिलि कंहिं न कंहिं सूरत में उन ई नूर खे सुञाणे थी जेको शिव जी निशानी आहे। प्रकाश हिकु ई, रास्ता केतिरा ई, ऐं सफ़र अञा जारी आहिनि। ओम शांति शांति शांति।